अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊँ आहियां रशीद सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुमरो डिजिटल चैनल। नाज़रीन असां हिन वक़्तु ॻोठ मोहम्मद इब्राहिम जमारी ते डंडी ऐं यूसी अलायार तुर्क जे अंदरि जेको असीं बीठल आहियूं ऐं हिन ॻोठ जे अंदरि बुनियादी तौर ते का बि सहूलियत जेका आहे सो मुयसरु कोन्हे। तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पुठियां ही मासूम गुलड़नि जहिड़ियूं नियाणियूं ऐं मासूम गुलड़नि जहिड़ा बचड़ा जेके वेठा आहिनि। इन्हनि जे स्कूल जी जेका पोजीशन आहे उहा तव्हांखे असां ॾेखारे चुका आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त स्कूल जे अंदरि हालत इहा आहे जो स्कूल मुकमल तौर ते डैमेज तबाह कंप्लीटली ख़तम थी चुको आहे। एतिरे क़दुरु जो ही नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहो टुटल छित उन टुटल भितनि ऐं उन्हनि टुटल स्कूल जी जेका दीवार आहे उनजे विच जे अंदरि वेहण त परे रहियो पर उतां गुज़रण बि जेको आहे मुनासिबु कोन था सम्झनि। पर उनजे बावजूद बि जस हुजे उन उस्ताद खे जेको उस्ताद पेंशन खे ॿाहिरि रखे मासूम ॿारड़ियुनि खे मासूम ॿारड़नि खे पढ़ाए पियो उहा आहे जेके ॾिसी करे इंसान खे ख़ौफ़ थींदो त हिते ही मासूम बचड़ा जेके आहिनि कीअं पढ़ंदा। अॼु हू नंढड़ा मासूम बचड़ा जेके आहिनि तव्हां कैमरा जी अख जे अंदरि ॾिसी सघो था ही थोरा नंढड़ा ॿारड़ा मोकलनि जे ॾींहंनि जे अंदरि आया आहिनि। ख़ुदा न ख़ासि जेकॾहिं स्कूल जी का बिल्डिंग किरे थी या स्कूल जी जेका छित किरे थी या स्कूल जे अंदरि कंहिं क़िस्म जो ऐं ॿी ॻाल्हि न सिर्फ़ु स्कूल जी बिल्डिंग किरे थी पर स्कूल जे अंदरि जेको डब ऐं ॿियो जेको गाह जेको थी वियो आहे वॉशरूम कोन्हनि। वॉशरूमनि जे अंदरि कारा नांग ऐं ॿिया नांग भलाऊं जेके आहिनि उहे उन्हनि जे अंदरि जेको वेठल आहिनि जंहिंजे करे हीअ बचड़ा मासूम जेके आहिनि पढ़ण जे लाइ अचनि था। पढ़ण जे लाइ अचण जे बावजूद हिननि खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मथां को नांग न खाए मथां को स्कूल जी छित न किरे। मसाला इब्राहिम जमारी आहे उन में का बि सहूलियत मुहैया कोन्हे। न रोड आहे न बिजली आहे न गैस आहे न पाणी पीअण जो साफ़ु आहे। जर जो पाणी ख़राबु आहे। उन लाइ असां बार बार हिन खे चई चुका आहियूं मोटल करियो मोटाए छॾीनि कमु को पवंदो थिए। ऐं पीपल्स पार्टी वारा वास्ते में के सदन खां वठी अचूं पिया पर कमु असांजो को पवंदो थिए को कोन्हे थी। तव्हां ॿुधो त हिन असांजे ॻोठ जे मुअज़िज़ जेको आहे सो ॿुधायो त हिन ॻोठ जे अंदरि कंहिं क़िस्म जो को बि जेको कमु जेको आहे सो कोन पियो थिए। हीअ नंढड़ियूं ॾिसो गुलड़नि जहिड़ियूं मासूम जेके नियाणियूं आहिनि बाबा थोरो वेझो हलिया हीअ नंढड़ियूं जेके आहिनि गुलड़नि जहिड़ियूं मासूम जेके नियाणियूं ॾिसो तव्हां हीअ गुलड़नि जहिड़ा बचड़ा जेके मासूम जेके वेठा आहिनि हिननि जी ज़िंदगीनि ते जेको रहम नथो खाए ख़ुदा उन्हनि ते बि रहम कोन कंदो। ऐं जेकॾहिं इंसानियत जी ख़िदमत करणी आहे ख़ुदा खे जेकॾहिं राज़ी करिणो आहे अलाह ऐं अलाह जे रसूल खे जेकॾहिं राज़ी करिणो आहे त चयो पियो त हीअ जेकी नंढड़ियूं गुॾियूं वेठियूं आहिनि जेके वीचारियूं क़ुर शरीफ़ पढ़नि थियूं जेके वीचारियूं स्कूल जे अंदरि बि अचनि थियूं हिननि मासूमनि खे जेकॾहिं को नुक़सानु पहुचे हिननि बचड़नि खे जेके नुक़सानु पहुचे उनजो ज़िम्मेदार केरु हूंदो। ॿुधाए न छा मसइला आहिनि पंहिंजे ॻोठ? सर बुनियादी मसइलो को बि हल कोन्हे थियो। न असां वटि गैस आहे न बिजली आहे ऐं सोलर स्टेट लाइटूं बि कोन्हे हिकिड़ी अधु का आहे। ऐं हिन खां अलावा ड्रेनेज जो सिस्टम मुकमल तबाह थी चुको आहे। ड्रेनेज आहे न बिल्कुलु कोन्हे निकाल आहे ई कोन को निकाल आहे कोन बिल्कुलु कोन्हे। तव्हां ॾिसी सघो था हिन पासे पाणी बीठा आहिनि मच्छरनि जो आज़ार थियो वञे ऐं हिन खां अलावा घटियूं बि कोन्हे। रोड कलर वारा रोड आहिनि बिल्कुलु कलर वारा आहिनि माण्हू हली कोन थो सघे। पुराणा आहिनि 2009-8 में ठहिया हुआ जेके हुन खां बाद में रिपेयरिंग कोन थी आहे। ऐं स्कूल जी हालत अहिड़ी आहे जो माण्हू पासे तां कोन थो वठी सघे। इन खां अलावा लाइट जी का सहूलियत कोन्हे न का सिहत जी बुनियादी सहूलियत आहे। माना बुनियादी सहूलियतनि में का बि शइ तव्हां वटि मौजूदु कोन्हे। तव्हां कहिड़ो मुतालबो कंदा पुटु? असांखे मतिलबु वधीक न स्कूल जी बुनियादी सहूलियत ॾिनी वञे ऐं ड्रेनेज सिस्टम जो कुझु कयो वञे। हिन खां अलावा जेके स्टेट लाइटूं कुझु ॾिनियूं वञनि। बाबा तव्हां नालो? मोला बख़्श तव्हां असांखे ॿुधाईंदा हिते कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हांखे तकलीफ़ूं आहिनि? सर तकलीफ़ है स्कूल सफ़ा डैमेज थी आहे मथां छित किरी आहे 2-3 ॿार ज़ख़्मी थिया अॻु में पर साल अस्पताल पहुचायासीं। ऐं रोड कोन्हे गैस कोन्हे बिजली कोन्हे वाटर सप्लाई कोन्हे ऐं घटियूं कोन्हनि। तव्हां दायो आहे ऐं बटरा दायनो ते MP ते ॾेखारियोसीं खुरम करीम खे ॾेखारियोसीं रूबरू अंदरि स्कूल में ऐं कासू नवी ते ॾेखारियोसीं स्कूल में ई ॾेखारियो? स्कूल में अंदरि फोटो करी आहे। पोइ हिननि छा चयो? हिननि चयो हा कराईंदा रुगो ख़ाली आसरा रुगो आसरा ॾेई ऐं वरी विया थी वरी कोन मोटिया? हाणे वरी इलेक्शन टाइम ते ईंदा। बिल्कुलु इलेक्शन टाइम ते ईंदा। अम्मा तव्हां मूंखे ॿुधायो स्कूल जी छितीअ जा तव्हांखे डपु थींदो आहे? मां तव्हां असांखे ॿुधायो स्कूल जे अंदरि तव्हांखे डपु थींदो आहे? डपु थींदो आहे न? नाज़रीन तव्हां ॿुधो पिया त स्कूल जे अंदरि ईंदे जेको आहे सो अधीक तव्हां ॿुधायो न कहिड़ी हीअ नंढड़ी पुटु तव्हां ॿुधायो न तव्हां स्कूल जे अंदरि पढ़ाई करणु ईंदा आहियो? पोइ तव्हां स्कूल जे अंदरि वेंदा आहियो ॿाहिरि वेंदा आहियो? ॿाहिरि वेंदा आहियो। अंदरि स्कूल जी जेके छितूं भितूं जेके आहिनि उहे सही आहिनि ख़राबु आहिनि? ख़राबु आहिनि। उते डपु थिए थो उते डब आहिनि
उते माना तव्हांखे पीअण वग़ैरह जे पाणी जी सहूलियत वग़ैरह का आहे या कोन्हे? नाज़रीन तव्हां ॿुधो भाई मासूम बछड़ियूं जेके आहिनि उहे छा बि नंढियूं बि ॻाल्हाईंदियूं, इहे नंढियूं वीचारियूं जेके आहिनि दर्द कहिड़ो दर्द भरियो मंज़र आहे। ऐं हिन नंढड़े खां थी पुछूं था, पुटु तव्हां स्कूल वेंदा आहियो? जी। तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 5। 5 क्लास में पढ़ंदा आहियो? अच्छा तव्हां पुटु असांखे ॿुधाईंदो त उस्ताद साईं ईंदो आहे रोज़ाना पढ़ाइणु? जी। साईं पढ़ाइणु। अच्छा तव्हांजे स्कूल जे अंदरि तव्हांखे छा जो डपु थींदो आहे? छितन जो। छित खे छा? किरण जो। छित किरण जो डपु थिए थो? अच्छा। असांजो स्कूल ठाहियो, स्कूल ख़राबु आहे सफ़ा। मोहम्मद हसन जमानी। मोहम्मद हसन तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांखे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि पंहिंजूं? साईं असांखे हिकिड़ो पाणी ख़राबु आहे, साईं हिकिड़ो रोड कोन्हे, साईं हिकिड़ो स्कूल कोन्हे, स्कूल जी साईं छितूं ग़रीब आहिनि साईं। इहे तकलीफ़ूं तव्हांखे जी आहिनि? साईं। अच्छा तव्हां स्कूल जी हालत कीअं आहे? साईं सफ़ा ख़राबु आहे। सफ़ा ख़राबु आहे? जी साईं। साईं रोज़ाना ईंदो आहे? हा साईं। त हिते स्कूल में वेंदा आहियो तव्हांखे डपु थींदो आहे? जी साईं। स्कूल में डपु थींदो आहे? जी साईं। छित किरण जो? हा साईं छित किरण जो डपु थींदो आहे। अॼु नांग बलाऊं बि हुते आहिनि? हा साईं नांग बलाव आहे जामनि। नाज़रीन तव्हां ॿुधो पिया त नांग बलाऊं बि आहिनि, छितूं जेको नंढड़ा ॿार ॻाल्हाइनि पिया, वॾनि खे त ईअं चवंदा त हिननि खे को सेखारे करे ॿुधायो, पर हीअ त मासूमनि हिननि हीअ त पाक मिज़ाज आहे त जान इहे वीचारा जेके ॻाल्हाइनि पिया तव्हांजे अॻियां आहे सभु कुझु। ऐं हाणे आउं जेको सो अचां थो ॿी मुंहिंजी नंढड़ी भेण वटि। बाबा पुटु तव्हां ॿुधायो न स्कूल तव्हां वेंदा आहियो? हा। स्कूल शाबाश। स्कूल जे अंदरि तव्हांखे वेंदे डपु थींदो आहे? हा। छाजे लाइ? छित जो। छित जो डपु थींदो आहे? हा। साईं ईंदो आहे? हा। ही नंढड़ी वीचारी मासूमड़ी जेका आहे इहा बि इहा साॻी ॻाल्हि करे पई। नाज़रीन तव्हां ॿुधो त हिन ॻोठ जा जेकी बुनियादी मसइला आहिनि, जिन में सिहत जो मसइलो आहे, जिन में पाणी जो मसइलो आहे, जंहिंमें स्कूल जो मसइलो आहे, जंहिंमें रोड ऐं रस्तनि जो मसइलो आहे, जॾहिं ते हिते सिम ऐं कलर जेको आहे उनजो मसइलो आहे, मसइला ई मसइला आहिनि ॻोठ जे अंदरि आहिनि। पर गुज़िरियल 15 सालनि जे अंदरि हिन ॻोठ जे अंदरि को बि मुंतख़ब नुमाइंदो सवाइ वोटनि जे वक़्त खां पहिरीं को बि कोन आयो आहे, जंहिंजे करे हिननि ॻोठाणनि वीचारनि जी को बि दाद फरियाद को ॿुधण वारो को आहे ई कोन। बेयारो मददगार वीचारा वेठा आहिनि। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिबु, ऐं उन सां गॾोगॾु अदी फरियाल टालपुर साहिबा, ऐं ज़िले काउंसिल जे साबिक़ वाइस चेयरमैन सैयद ज़ीशान कबूल मोहम्मद शाह खां असीं घुर कयूं था त बराए महिरबानी ही वीचारा जेके आहिनि पीपल्स पार्टी खे हमेशह वोट ॾेई करे कामयाबु करे ऐं उन्हनि खे इक़्तिदार जे ऐवाननि ते पहुचाईंदा। इन करे हिननि जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते हल करे हिननि वीचारनि जी इन जाइज़ मुतालबे खे पूरो कयो वञे। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी ॿिए के ॻोठ जे अंदरि तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं जे लाइ पंहिंजे मेज़बान रशीद सुमेर खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।